कंदकोट वेझो पुलिस पिकेट ते हथियारबंद हमलो करे 3 पुलिस एहलकारन खे अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधा रहिया आहिनि गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कश्मीर कंदकोट ज़िले में बदमनी जो जेको राज आहे उहो उरूज ते आहे ऐं जेके आवाम जा मुहाफ़िज़ आहिनि उहे पाण जेके आहिनि ख़ुदि गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। कंदकोट दुरानी महर थाणे जी हद 219 पुलिस पिकेट आहे, उते हथियारबंदनि जेको आहे हमलो करे ड्यूटी ते मौजूदु 3 एहलकार आहिनि, इलियास भुट्टो, लियाकत भयो ऐं मीर हज़ार निंदवाणी। उन्हनि खे अगवा करे विया आहिनि। उन्हनि सां गॾु उन्हनि जा जेके हथियार आहिनि उहे बि जेके धाड़ियल आहिनि उहे खणी विया आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे कचे तरफ़ जेको आहे खणी फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जे इतला ते हद जी जेकी पुलिस आहे उहा जेको आहे पहुची करे इलाइक़े जी नाकाबंदी करे ॾिनी आहे, पर अञा ताईं जेको आहे त मुगवी जेके एहलकार आहिनि उन्हनि खे बाज़ाब नाहे करायो। अहिड़े जेको आहे अगवा जी वारदात खां पोइ जेको आहे त पुलिस एहलकारनि में हिन सां गॾोगॾु हितां जे इलाइक़े वासियुनि में ऐं शहरनि में जेको आहे ख़ौफ़ वारी जेकी लहर आहे उहा पकड़जी वई आहे, छाकाणि त कंदकोट कश्मीर ज़िले में बदमनी जेकी आहे उहा उरूज ते पहुची चुकी आहे। अगवा फुर ऐं धाड़नि जूं जेके वारदातूं आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोड रस्ता जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि ऐं उन खां अलावा जेके शहरी इलाइक़ा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उहे ईअं लॻनि पिया त मुख़्तलिफ़ इलाइक़ा नोगो एरिया बणिजी विया आहिनि। माण्हुनि में ख़ौफ़ आहे, धाड़ियल राज जेको आहे उहो जेको आहे क़ाइमु थी चुको आहे, जंहिंजे करे जेको आहे हितां जे सुञाण गुरियुनि में शहरनि में जेको आहे उहा सख़्तु गणती वारी लहर जेकी आहे उहा हिन वक़्त ताईं जेको आहे उहा बरक़रार आहे। हिन वक़्त ताईं बि कश्मीर कंदकोट ज़िले में जेको आहे त 25 खां वधीक जेके मुगवी आहिनि, जंहिंमें मोहम्मद अज़ीम मेनक जेको आहे नींगर, हुन सां गॾोगॾु जेके ॿिया मुगवी आहिनि उहे धाड़ियलनि जे क़ैद में आहिनि। उन्हनि खे बि जेको आहे पुलिस बाज़ाब कराइण में जेको आहे उहा नाकाम नज़र अचे पई, पर उहे मुगवी त बाज़ाब न पिया थियनि, पर आए ॾींहं जेको आहे शहरनि खां, वापारियुनि खां, दुकानदारनि खां फुर चोरियुनि ऐं धाड़ियुनि जूं जेके वारदातूं आहिनि उहे थियनि पियूं। उन सां गॾोगॾु जेका रस्ते वींदड़ जेके इंडस हाईवे जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ आहिनि। मुसाफ़िरनि ते हथियारबंद जेको आहे सरियाम रोडनि ते चढ़ी अची करे उन्हनि खे फायरिंग कनि पिया, फुरलुट कनि पिया ऐं दीदा दिलेरी सां जेके आहिनि उहे वारदातूं करे हलिया वञनि पिया। पुलिस जो को बि ख़ौफ़ जेको आहे उहो नज़र न पियो अचे, जंहिंजे करे हितां जा शहरी जेके आहिनि उहे गैर महफ़ूज़ बणियल आहिनि ऐं शहरनि में जेको आहे वॾो ख़ौफ़ आहे। ऐं अॼु जेके आहिनि 3 पुलिस एहलकार जेके आहिनि ड्यूटी दौरान उहे अगवा थी चुका आहिनि। उन्हनि जी बाज़ाबी लाइ पुलिस हिन वक़्त ताईं का भरपूर जेका नमूने का कार्रवाई नज़र न पई अचे ऐं हिन वक़्तु जेको आहे त शहर जी सुञाण गुरियुनि सिंध हुकूमत खां ऐं IG सिंध खां जेको आहे इहो मुतालबो कयो आहे त कश्मीर कंदकोट ज़िले खे जेको कुझु वक़्त खां वठी जेको आहे धाड़ियलनि जे रहम करम ते जेको आहे उहो छॾियो वियो आहे, उन हवाले सां जेको आहे त फौरी तौर ते हिन बदमनी जो ऐं मुगवियुनि जी बाज़ाबी जे हवाले सां जेको आहे नोटिस वरितो वञे ऐं कश्मीर कंदकोट ज़िले में अमन अमान जी जेकी फिज़ा आहे उनखे क़ाइमु कयो वञे। न त हिन शहर जा जेके माण्हू आहिनि उहे ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, घरनि में महदूद आहिनि, रोड रस्ता वीरान बणिजी चुका आहिनि, कारोबार जेको आहे उहो मुतासिर थिए पियो। उन्हनि जो इहो चवणु आहे त कश्मीर कंदकोट ज़िले जा जेके हितां जा जेके अमन अमान जी सूरत हाल आहे उनखे बहितर कयो वञे। उन सां गॾोगॾु हितां जे शहरनि ऐं सुञाण दुरियुनि जेको आहे त इंतिहाई गणती ऐं अफ़सोस जो इज़हार इन शइ जो बि कयो आहे त हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि जेको आहे त ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उन्हनि जो बि जेको आहे को किरदारु जेको आहे उहो नज़र न पियो अचे अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण जे लाइ। त हिन वक़्तु कंदकोट ज़िले में जेको आहे त अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। हितां जे शहरनि ऐं सुञाण जिलनि इहो ई मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते बदमनी जो नोटिस वठी ऐं ईमानदार ऑफिसर मुक़ररु करे कश्मीर कंदकोट में धाड़ियल राज जेको क़ाइमु थियल आहे उहो ख़तमु कयो वञे। जी गुलाम रसूल, अवां जी महिरबानी।